अस्सलाम वालेकुम। अॼु असां पचायूं था तवा चिकन, यानी तए ते पचण वारो चिकन। हाणे नाले में त तवा चिकन आहे, पर तए ते बि पचाए सघो था, फ्राइंग पैन में पचाए सघो था, देगड़ी में बि पचाए सघो था। सभिनी खां बेस्ट तए ते या फ्राइंग पैन में थींदो। उन जे लाइ जेके घुर्बल शयूं आहिनि, हीअ आहिनि मूं वटि 6 चिकन जा पीसिस ऐं ही 4 वॾा टमाटर जेके क्यूब्स जी शिकिल में कटियल आहिनि। ही हिकिड़ो 1.5 नंढो चमचो असां वटि आहे लूणु, ही 2 वॾा चमचा लीमे जी रस ऐं ही अधु टीस्पून अधु नंढो चमचो कारा मिर्च आहिनि ऐं ही आहिनि जीरो ऐं सुका धाणा सॼा। उन्हनि खे मूं तए ते सेके यानी ड्राई रोस्ट करे ऐं उन खां पोइ कुटे छॾियो आहे। हे पीठल कोन आहिनि, कुटियल आहिनि। हिन में ॻाढ़ा मिर्च न पवंदा, इन लाइ ही थोरा कारा मिर्च रखिया आहिनि ऐं ही काफ़ी 4-5 सावा मिर्च मूं कटे रखिया आहिनि। ऐं पोइ आहिनि ही धाणा जेके असां हिन में आख़िर में विझंदासीं। सभिनी खां पहिरियों हाणे ही ॾिसो त मूं हिकिड़ो वॾो चमचो अदरक थूम पीठल ऐं अधु कप खां थोरो घटि तेल आहे, इहो मूं फ्राइंग पैन में गरम करण जे लाइ रखियो आहे। हाणे पहिरियों असां हिन में विझंदासीं चिकन। थूम खे असां थोरो अदरक थूम खे हिन में फैलायूं था, बाहि थोरी तेज़ था कयूं, छो त जॾहिं बि गोश्त भुंजे, वॾो हुजे नंढो हुजे या चिकन हुजे, त उनखे तेज़ बाहि ते भुंजे त जीअं उनजा जूसिस जेके आहिनि फ्रीज़ थी वञनि, उहो पाणी न छॾे पाए। हाणे तव्हां ॾिसो हिनखे असां तेज़ बाहि ते पचाईंदासीं ऐं एतिरी देरि हिनखे पचाइणो आहे जो हिन जो रंग जेको आहे उहो चेंज थी वञे। अच्छा, हिन में जेको बहितरीनु टेस्ट अचे थो उहो इन जीरे ऐं सॼनि धाणनि सां थो अचे। भुॻल हुजनि, ख़ाली ख़ुश्क तए ते या ख़ुश्क फ्राइंग पैन ते रखी करे सेकियो। ऐं हमेशह जेके बि अहिड़ा मसाला हूंदा आहिनि उहे मां ताज़ा कुटे विझंदी आहियां। हीअ मुंहिंजो नंढिड़ो हिकिड़ो हमाम दस्तो आहे, हींअर मूं जीरो ऐं धाणा हिन में कुटिया आहिनि, छो त जेकॾहिं असां जीरो कुटे रखंदा आहियूं ऐं ॾिसो किन शयुनि में पवंदा आहिनि फोटनि जो पाउडर पवंदो आहे, अगरि असां उनखे कुटे पिछल वठंदा आहियूं या पाण कुटे रखंदा आहियूं त उन्हनि जी ख़ुशबू ख़तमु थी वेंदी आहे। इन जे करे हमेशह मां अहिड़ा मसाला जेके थोरे मक़दार में कॾहिं कॾहिं असांखे इस्तेमालु करणा हुजनि, उन्हनि खे मां एंड टाइम ते पाण कुटे वठंदी आहियां। तो असां हिन खे पचाईंदासीं, अञा हिन जो रंग मटिजे, हिनखे असां तेसि ताईं पुछलाए घुमाईंदा रहंदासीं। अदरक थूम जी जेका ख़ुशबू आहे उहा चिकन में रचिजी वेंदी। हिन जो सॼो प्रोसेस ई ईअं आहे त असां हिनखे फ्राई करण खां पोइ टमाटा विझी ऐं लूणु विझी दम ॾींदासीं। जॾहिं ही अधु ॻरियो थी वेंदो पोइ असां हिन में विझंदासीं जीरो धाणा ऐं सावा मिर्च ऐं पोइ जॾहिं बिल्कुलु पची वेंदो ऐं टमाटनि जो पाणी सुकी वेंदो त पोइ असां हिन में विझंदासीं लीमे जी रस ऐं सुका सावा धाणा। पोइ असांजी तवा चिकन तयारु आहे। हिन में रस नाहे छॾणी, टमाटनि जो पाणी सुकाइणो आहे, पर ईअं बि न जो सफ़ा सुकल ईअं ख़ुश्क लॻे, थोरी घणी में आलाण हुजे पर टमाटनि जी रस न हुजे, हुन में रस नाहे ठाहिणी। तो हीअ हिकिड़ी मज़ेदार डिश आहे। हिन जो ज़ाइक़ो तव्हां ॾिसो पचाए, सभिनी खे वणंदो। मूंखे उमेदु आहे तव्हां ज़रूरु हिनखे ट्राई कंदो। ऐं को बि सवाल हुजेव मुंहिंजी कुकिंग जे बारे में त तव्हां कमेंट में सवाल लिखी सघो था, मूंखां पुछी सघो था। मां कोशिशि कंदी आहियां त चङी तरह एक्सप्लेन कयां, पर पोइ बि का शइ अगरि रहिजी वञे त तव्हां कमेंट में क्वेश्चन करे सघो था। ही सभिनी पासनि खां चङी तरह सां पची विया आहिनि। असां हाणे हिन में विझंदासीं टमाटर। बाहि असां हिन जी घटायूं था। उछलायूं था। हाणे हिन में ॻाढ़ा मिर्च बिल्कुलु न पवंदा, सावा मिर्च वधीक पवंदा ऐं कारा मिर्च पवंदा। हिन में हाणे लूणु विझंदासीं। लूणु आहे मूं वटि तक़रीबन 1.5 नंढो चमचो। पोइ बि टेस्ट कबो, जेकॾहिं असांखे घटि लॻे त पंहिंजे ज़ाइक़े जे हिसाब सां हिनखे असां वधाए सघूं था।
ऐं हूअं बि मां हमेशह तव्हांखे चवंदी आहियां, उसूल बि इहो आहे कुकिंग जो त लूणु मिर्च पंहिंजे ज़रूरत ऐं ज़ाइक़े जे मुताबिक़ विझिजे। कोशिशि कजे त तमामु घणो तेज़ लूणु न खाइजे, घणो लूणु खाइण बि बीमारियुनि खे दावत ॾियणु आहे, हिकिड़ो नॉर्मल इन जो रखिजे ज़ाइक़ो। सो असां हिन खे ॾींदासीं हाणे ढक ऐं असां हिन जे पचण जो इंतज़ारु कंदासीं। वरी रिपीट कयां थी मां इहो त अधु पको थी वञे जॾहिं कुझु ॻरे त पोइ असां हिन में धाणा सावा मिर्च ऐं जीरो ऐं सुकल धाणा इहे विझी असां हिन खे वरी दम ॾींदासीं। ऐं पोइ जॾहिं सफ़ा पची वञे फाइनली असां हिन में लीमे जी रस, कारा मिर्च मिलाईंदासीं ऐं मथां सावा धाणा विझंदासीं। कारा मिर्च पहिरियों न आहिनि मिलाइणा, पर हे अधु पके खां पोइ मिलाइणा आहिनि। हे भली हिन में हाणे लूणु आहे, टमाटर पंहिंजो पाणी कढंदा, चिकन बि पंहिंजो पाणी कढंदो ऐं उन खां पोइ जॾहिं ही अधु पचंदो त असां हिन में बाक़ी मसाला मिलाईंदासीं। जॾहिं फाइनली पची वेंदो त लीमे जी रस ऐं धाणा, कारा मिर्च मिलाईंदासीं। सो हाणे हिन जे पचण जो असां इंतज़ारु था कयूं। ऐं जेकॾहिं हीअ रेसिपी तव्हांखे वणे त वीडियो ज़रूरु शेयर कयो ऐं लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल मुंहिंजो सब्सक्राइब कयो। सुठियूं सुठियूं अञा वीडियोज़ ईंदियूं रहंदियूं ऐं तव्हांखे इलाही मज़ो ईंदो। ठीकु आहे, हाणे 15 मिंट गुज़री चुका आहिनि हिन खे पचंदे। अचो त ॾिसूं त हिन जी कहिड़ी शक्ल थी आहे। हीअ ॾिसो, चिकन असांजो अधु ॻरो थी वियो आहे, टमाटर नरम थी विया आहिनि सफ़ा ऐं पाणी अञा हिन में आहे जेको चिकन जो ऐं टमाटनि जो आहे। हाणे हिन मरहले ते असां हिन में 3 शयूं विझंदासीं। ही सावा मिर्च, ही धाणा ऐं जीरो कुटियल, ऐं ही 3 शयूं कारा मिर्च, लीमे जी रस ऐं धाणा सावा, इहे असां हिन में तॾहिं विझंदासीं जॾहिं पची वेंदो। सो हाणे सभिनी खां पहिरियों हिन में असां विझूं था ही सावा मिर्च, पोइ विझूं था हीअ हिकिड़ो नंढो चमिचो जीरो, हिकिड़ो नंढो चमिचो सॼा धाणा, जिन खे मूं तव्हांखे ॿुधायो त तए ते भुञी या फ्राइंग पैन में ईअं ख़ाली सुकल ड्राई रोस्ट करे पोइ थोरो थोरो कुटे छॾियो आहे। हीअ पीठल न आहे ऐं इहे उन महिल ई कुटियो, अहिड़ो मसालो ठाहे कुटे न रखो। सो असां हिन खे मिलायूं था। हीअ ज़बरदस्त हिन जो ज़ाइक़ो थींदो इंशाअल्लाह। ऐं तव्हां पचायो, दाद वठो। तव्हां मां घणनि खे हीअ रेसिपी ख़बर हूंदी, पर नवनि सिखंदड़नि जे लाइ या जेके माण्हू रोज़ानो आम खाधो पचाइनि था त वरी कॾहिं कॾहिं का अहिड़ी स्पेशल डिश ठाहिजे थोरो मसालो चेंज करे, त उहा वधीक लज़ीज़ थींदी आहे। सो हाणे असां हिन खे छॾे ॾींदासीं दम ते, हल्की बाहि ते। हिन जो पाणी सुकी वेंदो ऐं चिकन असांजो फुल ॻरी वेंदो। पोइ असां हिन में लीमो, कारा मिर्च ऐं सावा धाणा मिलाईंदासीं। सो मुंहिंजे तरफ़ां ही आख़िरी व्यू आहे जेको तव्हां ॾिसो पिया। सो ज़रूरु ट्राई कजो, मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो ऐं जिन खे तव्हां पचाए खाराईंदो उन्हनि खे बि पसंदि ईंदो। सो वीडियो शेयर ऐं लाइक ज़रूरु कजो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कजो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह वाही।